मौजूद आहियां पेरूमल मोड़ ते, जिते लाइट जी 12 खां 14 कलाक लोड शेडिंग हुअण जे करे कारोबार ठप थी विया आहिनि। अटे जी चक्कियूं जेके आहिनि मुसलसल बंदि आहिनि, न हलण जे करे अटे जो बहिरान थी वियो आहे हलियो ऐं माण्हू वॾी तकलीफ़ में मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हितां जे माण्हुनि खां पुछ। लाइट जो वॾो बहिरान आहे ऐं अटे लाइ लाइन करे बीहणो पए थो लाइन में, ऐं लाइट जे करे ऐं लाइट आहे कोन। अटे में जेको चक्कियूं आहिनि से हलनि कोन पियूं ऐं कारोबार बंदि लॻो पियो आहे। ऐं उन खां पोइ दर्जी आहिनि, दर्जी बि परेशान आहिनि, उहे बि कमु लाइट ते कनि था। काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके लाइट ते ज़रूरतमंद परेशान आहिनि ॾाढा, ऐं महिरबानी करे लोड शेडिंग ख़तमु कई वञे। पेरूमल शहर में बिजली जो वॾो बहिरान आहे। बहिरान हुअण जे करे अटे लाइ बि 5-5 कलाक कतार लॻाइणी थी पए। इन खां अलावा मरीज़नि खे बि वॾी तकलीफ़ आहे, ॿार बचनि खे बि वॾी तकलीफ़ आहे। चोरियुनि जो वॾो आज़ार थी वियो आहे। उहा असांखे आला अमलदारनि खे इहा गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे लोड शेडिंग जो आज़ार जीअं पूरे पाकिस्तान में ख़तमु आहे, तीअं असांजे बि ॻोठ सां ख़तमु कयो वञे। मेल कंडियारी लाइट बंदि पई आहे 12 कलाक। वफ़ाक़ हुकूमत ऐं वापडा उन्हे खे असीं गुज़ारिश कंदासीं त असांजा कारोबार बंदि पिया आहिनि ऐं बराए महिरबानी करे लाइट स्टार्ट कई। तव्हां हितां जे पेरूमल ऐं अल शहबाज़ मोड़ पेरूमल जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त लाइट जी मुसलसल लोड शेडिंग हुअण जे करे असांजो कारोबार अटे जूं चक्कियूं ऐं उन खां पोइ जेके दर्जन जा दुकान आहिनि ऐं ॿिया जेके कारोबार लाइट ते हलनि था उहे तमामु जेको सो मुतासिर थिया आहिनि। ऐं 12 खां 14 कलाक लोड शेडिंग आहे ऐं जेको हिन लाइन ते SDO जी जॻह ते लाइन सुपरिटेंडेंट मुक़ररु कयो वियो आहे, उन डायरेक्ट कनेक्शन लॻाराए छॾिया आहिनि ऐं डायरेक्ट पैसा वठी रहिया आहिनि, जंहिंजे करे जेको सो हू उनजो पूराओ करण जे लाइ ऐं पंहिंजो जेको सो बिजली जी पूराई करण जे लाइ लाइट जी लोड शेडिंग करे रहिया आहिनि। ऐं असांखे तमामु वॾी तकलीफ़ आहे। असीं मुतालबो था कयूं वफ़ाक़ी हुकूमत खां ऐं हिस्को ऐं वापडा वारनि खां त लोड शेडिंग ख़तमु कराए असांजी तकलीफ़ दूरि कई वञे।